दोस्तनि जो इन शइ ते साईं असां रोज़ो रखियो आहे। ठीकु आहे, रोज़े रखण खां पोइ असां कलाक खां पोइ सफ़र ते निकिता आहियूं। हाणे असां छा कयूं बाबा, शरीयत रोज़े रखण जे लाइ ॻाल्हि खे चङी तरह सम्झो। शरीयत जो हुकुम आहे त तव्हांखे इजाज़त रुख़्सत ॾिनी आहे शरीयत। जेकॾहिं तव्हां हालत सफ़र जे अंदरि आहियो ऐं रोज़ो जेकॾहिं तव्हां नथा रखो त तव्हांखे रमज़ान शरीफ़ जे महीने में गुनाह न मिलंदो, इन जी इजाज़त आहे। पर जेकॾहिं सफ़रु आसान आहे ऐं माण्हू आराम सां सफ़रु करे बि सघे थो, उहो माण्हू जेकॾहिं रोज़ो रखे थो त पोइ छा आहे, कोई हर्ज थोरी आहे, उनखे गुनाह थोरी मिलंदो। त माण्हुनि इहो सम्झाए शायदि सफ़र में को रोज़ो रखणु गुनाह आहे, गुनाह न आहे। हा, अॻे दौर जे अंदरि माण्हू सफ़रु कंदा हुआ त ज़ाहिर आहे उहो सफ़र जी सवारी जेका हूंदी हुई उहा घोड़े जे मथां कंदा हुआ या जेको आहे सो ॾाचिन जे मथां सवारी कंदा हुआ, उन्हनि खे तकलीफ़ थींदी। जेकॾहिं सफ़र जी आसानी आहे ऐं सवारी माशाअल्लाह सुठी आहे, सफ़र में माण्हू खे का बि तकलीफ़ नथी थिए, रोज़ो रखे थो त बिल्कुलु सही आहे, सुठी